अस्सलाम वालेकुम दोस्तों अज असां सिंध जे जेके नई टही जे जेके फ़नकार जेको आहे मुमताज़ मौलाई जे बारे में ॻाल्हाईंदासीं। दोस्तों उहो कहिड़ो माण्हू आहे जेको सिंध में रहे थो ऐं मुमताज़ मौलाई खे सुञाणे नथो। मुमताज़ मौलाई जेको आहे हींअर जेको आहे ॿार नंढड़े नंढड़े ॿार जे वात ते पियो हुनजो कलाम आहे। कुझु माण्हू चवनि था त बाबा हिन जी शाइरी सुठी न आहे, हिन जी माना केस्टी जेका शाइरी आहे वल्गर शाइरी आहे, पर छा आहे जो नौजवान ॿुधनि था हुनखे, आवाम हुनखे ॿुधे थी चाहे थी, हुनजो लक आहे हुनजो नसीब आहे। पोइ हू कहिड़ी थो शाइरी ॻाए कहिड़ी नथो ॻाए हुनजे बक़ौल त मां त सुठी शाइरी थो ॻायां। हर को माण्हू सम्झंदो आहे त मां सुठी थो शाइरी ॻायां, पर आवाम हुनखे पसंदि थी करे मोहबत ॾिए थी। आवाम जेका हुनजी मोट जेका आहे हुनखे हिन मक़ाम ते पुॼायो आहे। को वक़्तु हो तो उस्ताद जलाल चढ़ने सां बि हीअं मोहबत माना कंदा हुआ, हुनखे हिन मक़ाम ते पहुचायो ऐं उस्ताद जलाल चढ़ियो आहे, अॼु बि पंहिंजे मक़ाम ते क़ाइमु आहे। मुमताज़ मौलाई खे जेको आहे किंग ऑफ सिंध जेको करण में आवाम जो किरदारु आहे। आवाम जो हथु आहे, सिंधी आवाम जो हथु आहे, सिंधी आवाम मोहबत थी करे। दोस्तों जॾहिं मुमताज़ मौलाई हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़े सारे जॾहिं इहो कलाम ॻायईं त माना आवाम जूं दिलियूं जीते छॾियईं। कराची खां वठी कश्मीर खां वठी कारुंझर ताईं, कारुंझर खां वठी कश्मीर ताईं माना आवाम जूं दिलियूं जीते छॾियईं। ऐं आवाम रुॻो चाहे पई हिनखे त बाबा मुमताज़ मौलाई उहो कलाम माना लॻायो हम सिंध में रहने वाले सिंधी, ऐं सर्च में पहिरें नंबर ते आयो, मिलियन व्यू खयां, माना टॉप ट्रेंड में अची वियो ऐं वायरल थी वियो। तो मुमताज़ मौलाई इंतिहाई सादी तबियत जो माण्हू, हसास माण्हू ऐं यारवेस माण्हू, तमामु भलो माण्हू ऐं तमामु हर कंहिं सां माना मोहबत करण वारो ऐं हर कंहिंखे इज़त ॾियण वारो, हर कंहिंखे मान ॾियण वारो इहो माण्हू आहे मुमताज़ मौलाई, जेको अॼु ताईं बि माना पंहिंजी पाण खे यादि थो करे त मुंहिंजी औकात कहिड़ी हुई, मां छा हुउसि, मां कहिड़े मक़ाम ते पुॼुसि। दोस्तो ही उहो फ़नकार हो जेको पहिरियां शाइरी खां शुरू कई पंहिंजो सफ़र ऐं 18-20 साल ताईं माना शाइरी कंदो रहियो। पोइ मुख़्तलिफ़ फ़नकार हुनखे ॻाईंदा रहिया, शमन अली मीराली बि ॻायो, ॿियनि फ़नकारनि बि ॻायो ऐं टॉप ट्रेंड माना हिन जा कलाम हुआ, वॾा टॉप जा कलाम हुआ, ज़बरदस्त शाइरी हुई। ऐं उन्हनि कलामनि जे उन्हनि शाइरी जे करे उहे फ़नकार मशहूरु थी विया, फ़नकार चोट चढ़ी विया ऐं उन्हनि केस्टनि मां वॾो कमायो ऐं मालामाल थी विया। पर शाइर हमेशह पुठिते पियो रहे, उनजो नालो एतिरो कोन पियो थिए। ऐं मुमताज़ मौलाई पाण ॿुधायो त माना हुन टाइम ते न एतिरो मीडिया हो, न कुझु हो, न असांजे माना शाइर जेके हुआ एतिरो मंज़र आम ते न पियो अचे हुनजो, ऐं फ़नकार खे हर को सुञाणे पियो। पोइ आहिस्ते आहिस्ते पोइ हुननि जी फ़नकारनि जूं माना ॻाल्हियूं कुझु अहिड़ियूं ॾिसी करे बेवाजिबियूं ऐं हुननि जी माना सचाई न हुजण करे पोइ मुमताज़ मौलाई फ़ैसिलो कयो त बाबा मां जीअं शाइरी जे मैदान में पंहिंजो पाण खे मञायो, ईअं कलाकारी जे मैदान में बि पंहिंजो पाण खे मञाईंदुसि। ऐं हुन में हिकिड़ो विल पावर हो त मां करे सघां थो। जॾहिं माना हिन मैदान में माना पेर पातो ऐं हिन में हथु विधो त माना चोट चढ़ी वियो। आवाम हुनखे साॻी इज़त ॾिनी, साॻी मक़बूलियत ॾिनी जेका हुनजी शाइरी में हुई, ऐं आवाम हुनखे मोहबतुनि जा माना मींहं वसाए छॾिया आवाम। ऐं हुनजो जेको हर जाइ ते माना हुनजो सीडियूं माना विकिरो पियो थियो, हुनखे माना इज़त में मिले। 2011 खां वठी माना मुमताज़ मौलाई जेको आहे कलाम ॻाइण शुरू कया ऐं शेरो शाइरी त माना काफ़ी अरसे खां माना शुरू कई, माना 20 साल थी विया हिनखे जेको शेरो शाइरी जी दुनिया में शमन अली मीराली माना उन्ही खां मक़बूल थियो उन शाइरी मां। ऐं अॼु मुमताज़ मौलाई खे बच्चो सुञाणे थो, जहर जंग में माना हर को सुञाणे थो, इज़त थो ॾे। ऐं मुमताज़ मौलाई जे माना नालो हले थो रुॻो, जिथे माना कलाम रुॻो मुमताज़ मौलाई जो फोटो लॻल आहे माना कलाम आहे त माना उहो मशहूरु थी वञे थो। एतिरो मुमताज़ मौलाई खे माना आवाम चाहे थी, मोहबत थी ॾे, इज़त थी ॾे। जहर जंग में हुनखे सुञाणे था, ॿाराड़ी हुजे, शहर हुजे, हर कंहिंजे वात ते मुमताज़ मौलाई आहे। हर को मुमताज़ मौलाई खे चाहे थो, मोहबत थो ॾे। ऐं अॼु मुमताज़ मौलाई जे फ़न जे करे, मुमताज़ मौलाई जी कला जे करे ऐं हुनजी माना स्टैंडर्ड जे करे अॼु हुन माना जेको पंहिंजो रोज़ी कई आहे, महिनत कई आहे, हक़ लाल जी रोज़ी कई आहे,
ऐं हक्कालाल जी रोज़ी मां रीवो गाॾी वरिती, माना गाॾियूं वरिती लैंड क्रूज़र हेॾे होॾे, माना पंहिंजो जेको स्टैंडर्ड ठाही, पंहिंजो रहण करणु, सोनू चैनू सोन माना सोना जेके लाकेट ऐं जेके हथ वारा पाइण वारा, माना हर शइ जेके सोनियूं मुंडियूं, माना उन पंहिंजी महिनत हकीलाल जी कमाई में ठाही। पोइ माण्हू हिर्स बि कनि था, कुझु माण्हू हिनखे धमकियूं ॾियनि पिया, कुझु उन माना हुनजे ख़िलाफ़ु जेको आहे वावेला पिया कनि, हुनखे ब्लैकमेल पिया कनि। ऐं एतिरे क़दुरु ब्लैकमेल कयूं त पोइ हुन सोचियो त मां हितां लॾे थो वञा, सफ़ा लाचार करे छॾियूं, बेवस करे छॾियूं। पर आवाम हुनखे मोट ॾिनी त बाबा असां तव्हां सां गॾु आहियूं। पोइ हुन पंहिंजी हिमत कोन हारी ऐं अॼु हुनखे सॼी दुनिया चाहे थी, मोहबत थी ॾे, इज़त थी ॾे ऐं अलाह कंदो सदाईं आबाद हूंदो, ख़ुशि हूंदो। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। दोस्तों असां तव्हांजे लाइ नायाब जेके डॉक्यूमेंट्री ठाहे था अचूं, हर फ़नकार जूं, हर जेके मौसीक़ी सां जंहिंजो तालुक़ु लॻो पियो आहे, जंहिंजो सिध सां तालुक़ु आहे, जंहिंजी सिंध जी सूंह सां तालुक़ु आहे, जंहिंजो आवाम सां तालुक़ु आहे, असां उन्हनि जूं डॉक्यूमेंट्री खणी था अचूं तव्हांजे चाहींदड़नि जूं, ऐं उनखे गौर सां ॾिसंदा कयो ऐं कमेंट वग़ैरह जेको बि हूंदो आहे उहो ॾींदा कयो पंहिंजो, ऐं पंहिंजी राय बि ॾींदा कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।